चिलार ऐं भरपासे में जुड़ाली मौसम ऐं हल्की हल्की रिमझिम मौसम खुशगवार थी वियो। शहरी पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। उते ई इंसान सां गॾु थरजी सूं सॼो वेंदड़ मोर पखी बि हिन मिठड़ी मौसम में थरजी भिटनि ऐं थरजे ठहियल चोरनि जी चोटी मथे चढ़ी हिकु ख़ुशीअ में रक़्स करी रहियो आहे ऐं मिठियूं ॿोलियूं ॿोली रहियो आहे ऐं हल्की हल्की बूंदाबारी में मोर पखी बि पंहिंजा पख खोले हिकु रक़्स करी रहियो आहे। में मोर पखी बीजा टीजा बोले माना प्यारी बोली हमारी भली बरसात में भिने पखे वारे थर जा जो खूबसूरत मोर पखी है वो भी बरसात जॾहिं ईंदी आहे हू पंहिंजे परनि खे गोल चारी घुमाई हू चितली करी हू मिठड़े आवाज़ खां दांग कंदो आहे। मोरनि जी बि सूं हुजे थी, मोर जाम सिंगारनि जा पंखियूं हुजनि थियूं। कैमरामैन मुश्ताक वजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सिंध टीवी न्यूज़, चिलार।